पेरिया दुश्मनी जी तो शुरुआत कई पुत्र असारी शादी ते 3 ॼणनि खे मानी खाराए 500 रुपया लिखराई चवे गुलाम अब्बास हिकिड़ो कराची वारो असी तुझी शादी ते 10 ॼणनि खे मानी खाराई छे पोयां वही गिलाटो करी त सजाद मखणी बरो ॾेइयो सजाद मखणी बरो ॾेइयो। अरे सस जी फोन। हाँ सस छा हाल आहे हुकुम करे। आई ने भागा साल में एक बार 5 साल में 5 बार छितो छोई छा सस तो सा वादो कयो मैं तुझी दी जो पेट खाली न रखा त महीना साल चई त छा बे। अरे काॾे वञे रो तकड़ो तकड़ो। अरे यार पान वारो यार न हो जेकी चेनी छोकरी सां शादी करे आयो। हाँ हाँ उहा गरीब गुजारे वई। अरे हल मां ईंदो आ गुनार अदा नरो चेना जो माल हलंदो ई न तू वरी 2 साल त कढी वई ये बात दवा पी। अरे यो क्या करेंदा पी। अरे डॉक्टर जो आख्या दवा देव तू पहले चंगी तरह हिलावी सी। अरे चरिया डॉक्टर दवा को हिलावण वास्ते आख्या अबे को न। अरे छोराओ ती बुधाई बोर्ड दे छा है लिखल सही बुधा जा। आया छा लिखला शक्कर है छा यार शक्कर है छा तो चवी यार। अरे यार शक्कर है साईं खखरे। हेलो जी केरो जी असां एहसास प्रोग्राम सिंध हुकूमत जे तरफां पिया ॻाल्हायूं। असां घर घर में राशन ॾींदासीं तव्हां खां कुझु सवाल पुछंदासीं। जी पूछो। जी मैडम छा तव्हांजी शादी थियल आहे। जी न। अच्छा तव्हांखे ॿार घणा आहिनि। आई यारी मां तोखे चयमि जो मुंहिंजी शादी कान्हे थियल ॿार खिदाईंदा वधकर त ठोकिया न गडी। जॾहिं मूंखे इन इलाके में तू ही होशियार तो लगे। एक दरिया में बेड़ो आ उन बेड़े में आसिफ ज़रदारी भी वेठो आ इमरान खान भी वेठो आ ऐं नवाज शरीफ भी वेठो आ। इहो बेड़ो जो कल्ची थे केर बचंदो। पाकिस्तान। कल रात मुझे घर में चोर आया मूंखां पुछियो पैसा किथे आहिनि। मूं चयो पाड़े वारनि जे घर में निभागन खिली खिली मूंखे कुटियो। तव्हां डॉक्टर आयो न मां कच्चे जो दाड़ेला डॉक्टर आहे न ॾिसो था न बाबा। अलाए मां चयो मथां प्यार में माण्हू तव्हांखे डॉक्टर चवंदा आहिनि। न न न न न मां पढ़ाईअ में बिल्कुलु जीरो आहियां पर पूरी सिंध में हीरो आहियां इहो मां ॿुधाए छॾियां। अच्छा हा नालो छा आहे बाबा। साईं जो मालकन रखियो न आहे। मालकन रखियो कोन्हे। घणा भेण भाउर आहियो। साईं घर में जो तो करे तू इलाज करने 11-12 आहियूं। मौलवी असदुल्ला खोड़ा साहब भला इहो ॿुधायो त मां कीअं आहियां। असां खां जो पुछी जोणे खां पुछो जंहिंखे तो सूर ॾेई मारियो आहे। जोणे चए तूं भलो आहे न तो जहिड़ो जुनेद बगदादी सॼी मांदीअ में कोन्हे। मुफ्ती घर वेठो आहे मूंखां छो तो पुछे। हे संबोसन वारे ॾे वियो चई दादा 10 संबोसा ॾे चे पार्सल चे न मुझे वात में विझो। मां छा त फ्रिज में चांवर रखिया हिन मां बूटियूं केर कढी वियो आहे। सिराज खान मारफानी इहो पराए भतन जूं बूटियूं खाई खाई थुलो थियो आहे हिनखे हिकिड़ो दाबो तो ॾींसि। अल्लाह अथव मुफ़्त जी मानी ताइण वारो मुफ़्त जी छलन किथे मानी ॾिसो। बस मां छा त महिरबानी मां सुभाणे खां फ्रिज खे तालो हणाए छॾींदुसि। जानी पहाड़ी में छोकरी लटा वठी या मूंखे ॾाढा पसंद आहिनि मां वठंदसि मूंखे 3000 मोकिल। मुंहिंजी मखणी अॼु त खीसा ख़ाली आहिनि। हाय हाय तो वटि हरदम पैसो ई न आहे। मखणी पैसे जी ॻाल्हि न कर तो एतिरो पैसो ॾिठो ई न आहे जेतिरो मां कर्ज़ खयो आहे। वाह बे पुटराज तूं ॿुधा त ही बोर्ड ते छा लिखियल आहे। जेकर सही न ॿुधाए नी पादर हणंदो मां। आया त छा लिखियल आहे। हैदराबाद में अछड़ा जाम आहिनि। हाँ यार हैदराबाद में अछड़ा जाम आहिनि। अले छा थो चई। अरे यार हैदराबाद में अछड़ा जाम आहिनि। साईं हैदराबाद में खतड़ा जाम आहिनि। स्टार्ट हणी छुट्टी हणी खुश होनी। अरे यो छा था कयो छोरा इया मल विड़ बिया कीअं विड़ बिया। अरे मां छो तव्हांखे ॿुधाया कीअं विड़ बिया। ॻाल्हि ॿुधो चौधारी घेरो कयो तूं हेॾां वञ तूं होॾां वञ ऐं तूं हेॾां वञ जेको बि नज़र अचे सिधियूं गोलियूं ठोकजोसि।
तेसी ताईं आउं टोरो करे वठां। अरे कुत्ता क्या हाल है? वला मेरे को कुत्ता ना खिएड़ा असर करे साईं। 1000 शर्त लगी तो आपको कुत्ता आखे लग गई 1000। 40 कुत्ते थे, 40 कुत्ते चोखे थे। 80 कुत्ते आखे ही आपको 1000। विढ़ंदासीं अरे गुल्लू वल्लू टिल्लू बेलचा त खणी चो, पर मूंखे कंहिंजी का परवाह नाहे। परवाह भली न कर, गुल्लू विढ़ंदुई घटि गेलींदुई घणो। असांखे माफ़ी ॾियो। ॿीहर मस्ती न कजां, हल हाणे हल। अरे मोलाई तू हिते वेठो आ यार, मां तोखे ॻोल्हियां पियो, सुभाणे जी दावत थी। यार नाराज़ न थी, सुभाणे ज़ुबैर बुढ़ो बीमार आहे यार, उन खां पुछा कान वेंदो। यार मर्ज़ी वारो आ, सुभाणे खैरात जी दावत ही तोखे ॾियण आयो हुयुमि। यार बी नाराज़ छो थिए, ईंदुमि सुभाणे खैरात खाइण। शौंक दा पुट उथी ॿुधाई बोर्ड ते छा लिखियल आ? छा लिखियल आहे? बिलावल पार्क। छा? बिलावल पार्क। इहो छा आहे? यार बिलावल पार्क। सैला होल विला कुवत